अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। माशाअल्लाह, ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह, मौला जे करम सां मरकज़ी इमाम बारगाह ख़ैर मोहम्मद आरी जामे है कम जारी आहे। तमामु शानदार कम छित जो थी वियो आहे। अञा कमु हले थो वॼिबे। हे असांजा उस्ताद पंहिंजे महिनत में लॻा पिया आहिनि। लाड़काणे लॾे विया त बि आरीजन वारा मोटी थो अचे। आरीजन जो पाणी मिठो बि आहे, तो आरीजन जो पाणी हिन उस्ताद खे छॾे नथो। भॼण जी ॾाढी थो करे, टपड़ बि खणी वियो आहे त बि वरी बि कमु वरी हिते ई थो करे। हे बिजली जो कमु हे असांजो साईं हली ॾिनो बि बिजली जो माहिर इंजीनियर। अञा कामरान महिमान न पहुतो आहे। हे असांजे बिजली जे कम में मसरूफ़ आहे। हे कमु थोरो राति जो उस्ताद बदर लाड़काणे जी वरी टीम में कमु करे वई आहे। बाक़ी थोरो टुकड़ो रहनि, राति ऊंदहि थी वई, बिजली अंदरि कान हुई, बल्ब जी न हुजणु रोशनी जे करे कमु थोरो रहाए विया आहिनि राति। बसि ॼाण आया, बसि कलाक खनि जो हे कमु आहे। तमामु तेज़ आहिनि कारीगर, हे छित वारा जन कमु कयो आहे। उस्ताद हिनखे छा चऊं, हिन कम खे मथे खे? हा, फाइबर फासलिंग। हे लफ़्ज़ ॾुखिया आहिनि वॾा। फाइबर फासलिंग हे का नई आई आहे डिज़ाइन। कारीगर लाड़काणे जा हुया तेज़, हिकिड़े ॾींहं में कमु कयो अथनि सॼो। वरी थोरी टुकड़ी रहाई अथनि। उहो बि जेकॾहिं बल्ब या रोशनी जो बंदोबस्तु हुजे हा त हे कमु बि थी वञे हा। सभु कम असांजा हिकु ई वक़्तु पिया था हलनि। वॾे इंतज़ार ऐं तकलीफ़ुनि खां पोइ वरी कमु जारी आहे मौला जी महिरबानी सां। कामरान महिमान देरि कई आहे, उहो बि बिजली जो कमु कंदो आहे साईं हली ॾिने सां गॾु। बिजली जो बि ज़बरदस्त कमु थी वियो आहे। तामीराती कमु बि जारी आहे। बिजली जो बि कमु वरी छित जो बि कमु, हिकु ई वक़्तु 3-4 कम था हलनि। मौला जी महिरबानी करम नवाज़ी सां तमामु शानदार कमु आहे बारगाह जो मुकमल थी वई त ॾाढी सुहिणी लॻंदी, ॾाढो मज़ो ईंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।